बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अल्लाह करे कंहिंजो जानी कंहिंखां जुदा न थिए, अल्लाह करे कंहिंखां कंहिंजो हमसफ़र धार न थिए, ऐं अल्लाह करे ज़ाल खां पंहिंजो मुड़ुसु धार न थिए ऐं मुड़ुस खां पंहिंजी ज़ाल धार न थिए। हिकु अहिड़ो ई ॾुखनि जो दास्तान जेको मूं ॿुधो। मुंहिंजा हिकिड़ा 4-5 दोस्त आहिनि, उहे राति जो असां डेली 10 बजे हिकिड़े होटल ते चांहि पीअण लाइ वेंदा आहियूं। काफ़ी टाइम खां इहो सिलसिलो असांजो हलंदो रहंदो आहे, पर हिकिड़ो असांजो दोस्त आहे, उहो असांखे फ़ोन करे सभिनी खे टाइम ॾींदो आहे त सियारे जो टाइम जीअं 8 थींदो आहे त ऊन्हारे में वरी 10 बजे घुराईंदो आहे त 10 बजे सभु गॾु थियो त कचहरी कयूं। हिकिड़े दफ़े मां कंहिं कम सां सुबुह सां ई निकिरी वियुसि। काफ़ी टाइम थी वियो, वापसी अचण महिल मूंखे 9 थी विया। मूं सोचियो त हाणे घर वेंदुसि त मूंखे 40 मिंट जो पंधु आहे ऐं वरी वापसी थियां त पुॼंदे पुॼंदे मूंखे 11 थी वेंदा। वरी होटल ते उतां कंहिं दोस्त वटूं 9:30 बजे फ्रेश थी अची होटल ते पहुतुसि। मूं सोचियो त अधु कलाकु भला मां अॻु में वञी वेहां, जेसीं ताईं हू संगत बि अचे ऐं मां शाम खां वठी मानी बि न खाधी त मां भला जेसीं ताईं अॻु में वञी हली मानी खावां तेसि ताईं उहो बि संगत पचंदी। उते मूं हिकिड़ो उफराटो घुरायो, हिकिड़ी चांहि घुराई। उफराटे मां सिर्फ़ु हिकिड़ो गिरह खयो। मूं पाछे सां महसूसु कयो त कोई मुंहिंजे पोयां बीठो आहे। मूं कंधु वरायो त उहा लेडीस ऐं 2 ॿारड़ा हुआ, पर तमामु सुहिणा ॿार हुयसि। लेडीस खे लिखण वारी जेका पेन हूंदी आहे उन्हनि जी डॿी साण हुअसि ऐं हुननि खे बि हिकु 2 पेनियूं साण हुयूं। मूं अञा हिकिड़ो गिरह खयो त उहे नंढड़ियूं 2 आयूं मूं वटि। अंकल, आप हमसे पेन ले लें और हमें कुछ खाने के लिए लेके दें। माना ईअं न चयूं त असांखे कुझु पैसा ॾिए, असां खां पेन वठि, उन जे एवज़ में असांखे कुझु खाइण लाइ वठी ॾिए त असां बुखार आहियूं। ईअं ई मूं पोइते निहारियो त उन लेडीज़ जो मुंहुं सफ़ा हेठि हुयो। हुन ॻाल्हाईंदे चयो त भाईजान, आप हमसे कुछ पेन ख़रीदें और हमें कुछ खाने के लिए लेके दें। पर ईअं आराम सां चई। मूंखे एॾो सदमो पहुतो, यकीन कयो त जेको मूं गिरह खयो उहो मुंहिंजी निड़ी मां हेठि न पियो लहे। फ़ौरन मां उन नंढड़नि खे उते विहारे उहो जेको उफराटो हो मां उहो उन्हनि खे खारायो। मां बेरे खे सॾु कयो, हिकिड़ो उफराटो जेको मूंखे ठाहे ॾिनो अथई ओड़ो ॿियो बि खणी आ। हिन नंढड़नि उहो उफराटो खाधो। मां हिकिड़ो उफराटो कुर्सी फेराए पोएं तरफ़ खां उन लेडीस खे विहारियो ऐं मूं हुनखे चांहि बि पीआरी। न चाहींदे बि माना हालात पुछा कयां, पर मुंहिंजी ॻाल्हाइण, मुंहिंजे सोचण खां अॻु में ई हुन औरत मुझे बुधाइण शुरू कयो, भाईजान मेरे घर के हालात बहुत ख़राब है, मैं भीख मांगने वाली नहीं हूँ, लेकिन मेरे हालात ऐसे हो गए हैं कि मैं बहुत मजबूर हूँ। कोई काम धंधा इस जवानी में तो कर नहीं सकती कि मैं किसी के घर जाके कोई झाड़ू पोछा करूँ। इसी वजह से रात को टाइम मिलता है कि कहीं सिग्नल पे या किसी रास्ते पे पेन बेचती हूँ तो अपने खाने का गुज़र सफ़र हो जाता है। मूं हुन खां पुछा कयो त तुंहिंजो मुड़ुसु किथे आहे? हुन चयो त मुंहिंजो मुड़ुस सां मुंहिंजी पसंदि जी शादी थियल हुई ऐं उनखे पंहिंजे घरवारनि बर्दाश्त न कयो, मूंखे पंहिंजे घरवारनि बर्दाश्त न कयो। ॿिन्ही असांजो जोड़ जेको हो त असां भॼी शादी कईसीं। उन खां पोइ मुंहिंजो मुड़ुसु मज़दूर हुयो। मुंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे घरां कुझु न मिलियो, इन जे करे मुंहिंजो मुड़ुसु मज़दूरी कंदो हो। मज़दूरी करे 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 घर जा हालात सिधा न पिया थियनि। मसवाड़ी घर जा ॿिया अख़राजात, जीअं वरी ॿार थिया त डिलीवरी जो मसइलो, ऑपरेशन सां सभई ॿार थिया। कंहिं बिल्डिंग तां उहो किरियो, उनखे धकु लॻो, काफ़ी साल बीमार हुयो, काफ़ी साल हुनजो इलाजु हलियो। चए पियो त पोइ त हू वीचारो मरी वियो। मुंहिंजे माइटनि मूंखे पंहिंजो न कयो, चई त जंहिंजी कढ वई आहिनि त हाणे तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, तुंहिंजी हयाती ॼाणे। मां हेॾी जवानी में काॾे वञा? 2 नियाणियूं थियूं आहिनि, उन्हनि खे छॾे बि काॾे वञा नथी छॾे सघां। बहरहाल हुननि चांहि बि पीती, मूंखे इहो हवालु बि ॾिनो। दोस्तो, जॾहिं मां
उन लेडीज़ जे अखियुनि में जेके ॻोढ़ा ॾिठा, उन जेको ग़म भरी कहाणी ॿुधी, काफ़ी ईअं माहौल में ॾिसंदा बि आहियूं त के घुरण वारियूं बि हूंदियूं आहिनि, के ख़ैरात वठण वारियूं बि हूंदियूं आहिनि, पर हीअ घुरण वारी न हुई, हीअ ख़ैरात वठण वारी न हुई। उन जे लफ़्ज़नि में एॾो ग़म हुयो, एॾो दर्दु हुयो। दोस्तो, हिन कहाणी में जेको दर्दु आहे, जेको ॾुखु आहे, मूं जेको साम्हूं ॿुधो आहे, यकीन कयो अगरि तव्हां हुजो हा त शायदि तव्हां खां इहो ग़म कॾहिं न विसरी आहे। मूं जहिड़ो ग़म उन जे अखियुनि में ॾिठो, उन जे लफ़्ज़नि में जेको ॾुखु ॾिठो ऐं उन जे ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ हुयो, उन जो मुंहुं हेठि, मूं डायरेक्ट ॾिठो त उन जे मुंहुं हेठि थियण जे करे उन जा ॻोढ़ा डायरेक्ट ज़मीन ते पिया पवनि। इंसानु हमेशह ख़ता जो घरु आहे। हिन कहाणी जो जेको मेन मक़सदु आहे त मूं शुरू में दुआ कई त अलाह करे कंहिंजो बि जोड़ न टुटे, कंहिंखां बि कंहिंजो जानी जुदा न थिए। अलाह पाक खां दुआ आहे त कंहिं मुड़ुस खां उन जी ज़ाल न खसिजे ऐं कंहिं ज़ाल खां उन जो मुड़ुसु न खसिजे। अगरि इन जोड़ मां को हिकिड़ो बि अगरि धार थो थिए त यकीन कयो बच्चा दरपदर था थियनि। अगरि मुड़ुसु थो धार थिए त ज़ाल बच्चा दरपदर, अगरि ज़ाल थी धार थिए त बच्चा ऐं मुड़ुसु दरपदर। इहे ग़लतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ी हदीस आहे, मूं पढ़ी आहे त न्याणीअ जो जॾहिं बि मुड़ुसु फ़ौत थिए या उनखे तलाक अची वञे, उहा न्याणी जॾहिं तव्हांजे घरु वापसि अचे त उन जी ख़िदमत एतिरी कयो त जीअं तव्हां हिकिड़े कलाक लाइ या हिकिड़े ॾींहं लाइ जेको महिमान ईंदो आहे, जीअं तव्हां उन जी सभु ख़िदमतदारी कंदा आहियो, ख़ातिरदारी कंदा आहियो, उन सां कचरियूं कंदा आहियो, उनखे पंहिंजो सम्झंदा आहियो, उन न्याणीअ सां ओड़ी कचरी कयो, उन्हनि जी अहिड़ी ख़िदमत कयो, उन्हनि सां ईअं खिल भोग कयो जीअं सम्झो त हू कलाक लाइ महिमान आहे। हमेशह दुआ कंदा कयो त अलाह पाक अहिड़नि जोड़नि खे धार न करे। ॿई सलामत हुजनि बचनि जे लाइ। मूंखे कंहिं ॿिए वीडियो ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।